अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनसरा पांद में मीरपुर ख़ास काठरे खां ख़ादम हुसैन लाशारी जो इंतखाब, सूफियानी रूहानी जमायत अंजमन गुलामा कलंदर वेलफेयर सिंध जा सरवाण साईं सैयद गुलाम दरशाह काज़मी कलंदरी जो ही बेहतरीन कालम जो उनवान खैर ख़वाइज खैरात जी कड़ी रुसे न राजा खुटे न सेठ। साईं मुंहिंजा जॾहिं हर तरफ़ तूफ़ान तवाई जा वाजट वॼाईंदा, पोइ हर हंधा गिदड़नि जूं ओनायूं गोड़ ॿुधण में ईंदियूं। वरी बगड़नि जा भरियल बब, ॾुकारो शींहं जा ख़ाली पेट, कननि ते हथ। उहे सभु उन तवानाई जी तूफ़ान जा तोशात आहिनि। 42 22 कलाक बाक़ी 2 कलाक वञी थिया ख़ैर। जॾहिं सेठ खे खोट नज़र ईंदी त लोड़ींदो वरी बि नंढड़ो ग्राहक। राजा वेचारो रुसियो त कोन्हे पर मुंहिंजो ज़रूरु हूंदो। जॾहिं अलाउंस 2000 अचे त सेठ खे हूअं बि 100 इज़ाफ़ी मिले थो, पर खुटल सेठ 650 रुपयनि जी काठ पीस ईअं थो करे ॼण पेट्रोल जो सॼो चुकतो हिसाबु उनखे उन अलाउंस मां ॿुहारणो आहे। जे कांटे वारा फिटे कांटनि जो रेट ॿिए कांटे खां वधाए रखनि था, ग्राहक ॾाढो ख़ुशियूं पियो करे, पर वज़न जी तौर में हेराफेरी ऐं काट जी जॾहिं ख़बर थी पवे त दिमाग़ ठिकाणे ते अचो वञे। लखनि जा नुक़सान कखनि वारनि खां पूरा करण में पूरा आहियूं, पोइ महिलात वारनि जा मामला कंहिंजे हवाले करियूं। चरिया थी चऊं या मजना बणिजी मयारूं हणूं अबोचियूं हणण वारनि खे। जे बैलून दाना खे क़ब्रस्तान में ॾिसी ख़लीफ़ा हारून रशीद पुछियो त बैलून छा पियो करीं वीरानियुनि में? बैलून चयो त ही क़बरूं क़यामत ताईं तरसाइनि थियूं, अवां जूं महल फ़क़्ति ज़िंदगीअ ताईं। पोइ नेकाली ॾियो थो छॾे। ख़लीफ़े जी दिलि ते वॾो वार थी पियो। ख़लीफ़े चयो मूंखे नसीहत कर। बैलून चयो ख़लीफ़ा अहिड़ो तोट ॾियण लाइ छा आहे? चयाई जेको घर आऊं ॾियां। बैलून चयो ख़लीफ़ा मुंहिंजी ज़िंदगीअ खे वधाए ॾे। मलकल मौत जे वक़्तु मुंहिंजी सिफ़ारिश कजां, क़यामत जे ॾींहुं मूंखे जन्नत वठी ॾिजां। ख़लीफ़ो कंधे हेठि करे बीह रहियो। बैलून ही मुंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। पोइ चाहियां त तुंहिंजी बादशाही कहिड़े कम जी? अच त मुंहिंजी बादशाही में तोखे पनाह वठी ॾियां। राजा जे हथ में जेकॾहिं रुॻो रुअण ई बचियो आहे त बाक़ी दरिया त अॻे ई रोए पियो थो। खुटल सेठ खट ते बि वेठे हिसाब किताब करे पियो। ॿियनि जे पेट मां कढी कुझु बब में हणणु असां मौजूदु वक़्त में अहिड़ियुनि सेठनि जो शिकार आहियूं, जेके सौदागर आहिनि असांजे ख़ुशियुनि जा, असांजे फ़िक्रनि फ़लसफ़नि जा, असांजे आसाननि भलाइनि जा। वापसी में गमियूं ॾुख बखीलियूं बेआरामियूं ग़लति मशूरा। उन जो कारण इहो थो बीहे न राजा खे ख़बर थी पवे न सेठ खे का सुध। बाक़ी त विलोड़ो तो विलोड़े पियो, अवाम वेचारड़ी लोड़े पई। इहो ई सैयद गुलाम दरशाह काज़मी कलंदरी।